जी इन वक्त असीं कराची के इलाके गुलिस्तान जोर में मौजूद आहियूं जिते द कराची हाइट्स ऐं ड्रग फ्री पाकिस्तान के ताउन सां जेको आहे त ग़रीब माण्हुनि में राशन तक़सीम कयो पियो वञे। हिन वक़्तु 300 खां वधीक जेको आहे माण्हुनि खे राशन ॾिनो वियो आहे। हिते मौजूद माण्हुनि सां असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। पिछली दफ़ा जो हमने राशन दिया था वो हमारा जो है वो कोविड-19 प्रोग्राम था, जिसमें हम लोगों ने जो है वो 6,500 फैमिलीज़ को जो है वो राशन डिस्ट्रीब्यूट किया था। इंटीरियर सिंध तक जाके लाड़काना रतो डेवो पे गए थे, हिंदू कम्युनिटी, क्रिश्चियन कम्युनिटी और बहुत सारी कम्युनिटीज़ को, आखानी कम्युनिटीज़ को हमने राशन डिस्ट्रीब्यूट किया था। अभी जो हमारा चल रहा है वो रमज़ान पैकेज चल रहा है। सही, रमज़ान पैकेज के अंदर अभी हमने फ़िलहाल जो है वो 500 बॉक्सेस का हमने अरेंज किया है, क्योंकि कोरोना का अभी भी मसला है। तो हमने गवर्नमेंट की पॉलिसीज़ को देखते हुए चलना है। जो भी गवर्नमेंट की पॉलिसीज़ हमारे पास आएंगी उसी को देखते हुए जो है वो हम लोग राशन डिस्ट्रीब्यूट करेंगे। त ही तमाम वॾी तंज़ीम आहे ऐं जेको स्टेप्स आहिनि उन वरिता आहिनि ग़रीबनि जे लाइ। हाँ, ईअं करण सां गुरबत ख़तम त नथी थी सघे, पर जंहिं बि माण्हूअ खे ही 4-5 हज़ार रुपए जो जेको राशन आहे उनखे ईद तौर चऊं, रमज़ान पैकेज चऊं या करोना पैकेज चऊं, बहरहाल इन तंजीम के लिए असांजूं दुआऊं हुन। जब इन्होंने बुनियाद रखी थी तो कोई भी इनके साथ सपोर्ट करने वाला थे नहीं थे, ये नौजवान थे, लेकिन इसने अपना दोस्तों से, पूरी फैमिली से, ये सब लोग खिदमत में लगे हुए। अगर थोड़े थोड़े इसी तरह हम पूरी कराची में इसी तरीके से हम काम करेंगे तो कुछ ना कुछ हिस्सा लोगों को मिलेगा। तो मुझे फ़ख्र है कि मैं मुसलमान हूँ और फिर पाकिस्तानी हूँ। ॿियो साल आहे मां द कराची हाइट वारनि सां कमु थी कयां, एज़ अ वॉलंटियर कमु थी कयां। ऐं मूंखे हिननि जी हिकिड़ी इहा ॻाल्हि सुठी लॻी त हिते जेको आहे कमु जेको आहे एंट्री वाइज़ त डेटा वाइज़ कमु करनि था, ऐं जेको आहे जेके कॉल कई वेंदी आहे, जेके मैसेज वेंदो आहे, उहे ई माण्हू ईंदा आहिनि। दी कराची हाइट्स ऐं हिते मौजूदु माण्हुनि जूं बि ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो इहो चवणु आहे त ही जेको आहे त कोरोना वायरस में बि माण्हुनि खे राशन ॾियनि पिया। हिन वक़्तु रमज़ान पैकेज बि आहे। हिननि जी कोशिशि आहे त ही राशन पूरे सिंध में तक़सीम कनि। कैमरामैन गुलाम मुस्तफ़ा सां गॾु अब्दुल ख़ालिक मंगी, सिंध TV न्यूज़, कराची।